ॻोठ मचर समेत 3 ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 10 ॾींहं खां बंदि। वॾी तादाद में ॻोठाणनि जो सेप्को इख़्तियारनि ख़िलाफ़ ॻोठ खान नौशेरो फेरोज़ जे मुआवजा ऑफिस ताईं पैदल मार्च, ऑफिस अॻियां धरणो, सख़्त एहतजाज। इन मौक़े ते ॻोठ मचर, ॻोठ ख़ुदाबख़्श सोलंकी, ॻोठ कुर्बान ट्रगड़ जे ॻोठाणनि बाबू नेमतुल्ला विस्तड़ो, सरदार विस्तड़ो, अमानत विस्तड़ो, मोहम्मद ख़ान विस्तड़ो ऐं ॿियनि जो चवणो हो त असांजे ॻोठनि जी हिन भलारे महीने दौरान बिजली मुकमल बंदि आहे। बिला जवाज़ बिजली जे बिलनि में डिक्टेशन लॻाए असांजी बिजली काटी वई आहे। असांजा ॿारड़ा मच्छरनि जे सबबु मलेरिया में मुब्तला थी विया आहिनि। उन्हनि चयो त सेप्को इख़्तियारनि वटि बार बार विया आहियूं, को बि तदारुक न थियण ते अॼु मजबूर थी लॉकडाउन दौरान एहतजाज करे रहिया आहियूं। उन्हनि घुर कई त जल्द बिजली बहाल करे असांखे परेशानी खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ताइफ़ जब्बार, सिंध टाइम्स TV, नौशेरो फेरोज़।